पूरी दुनिया जा पन्नू आकल में 12 रबीउल अव्वल अक़ीदत एहतराम सां मल्हाई वई, जंहिं पन्नू आकल जे आसपास वारनि सदुजा, गदपुर, मियां बेग, चाचड़, सांगी, चेचड़ो समेत ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां हज़ारें आशिक़ाने रसूल रैलियुनि जी सूरत में अची मरकज़ी रैली में शिरकत कई। मरकज़ी रैली पन्नू आकिल जे गौसिया मस्जिद खां दुआ चौक, शाही बाज़ार खां थींदी प्रेस क्लब तक पहुती, जिते रैली में शरीक उलमान ॿिन्ही जहाननि जे सरदार रहमतुल्लिल आलमीन नबी करीम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी मुनासिबत सां तक़रीरूं मुनक़द कंदे चयो त आशिक़ाने रसूल जो अॼोको ॾींहुं वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाईंदा आहिनि। रैलियूं ऐं परचम नबी खणी मुहबत जो इज़हार कंदा आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।